या रसूल अल्लाह। मुसलमानन जो लश्कर किसरा ते चढ़ाई करे हलियो मदाइन जे शहर ते। अल्लाह अल्लाह मदाइन जो शहर किसरा बादशाह ईरान जे शाह जो गादी जो हंदा। अल्लाह अल्लाह विच में दरिया नील दरिया दजले जो वहे तो हुन पासे दो मुसलमानन जो लश्कर आ। जुम्मे जी रात आ जंग जो सिपह सालार पूरे लश्कर के गड्डू करे तकरीर कया तकरीर करे चले तो ए मुसलमानो सुभाणे सुभाणे जुम्मे जी नमाज जो फर्ज असां के किसरा जे महल जे अंदर अदा करनो आ। विचों दरिया रस्ते में पुल काने दरिया उकरण जेला पतन कोने पर याद रखो मुस्तफा जे गुलामन जो दरिया रस्तो को न रोकींदो। अज सजी रात तव्हां दुआऊं घुरो अज सजी रात पंहिंजे मालिक जे दर ते इल्तिजाऊं कयो। सुबुह जो असांखे किसरा जे ऐवाननि में तकबीर जो नारो बुलंद करणो आहे। रात थी आ मुसलमाननि दुआऊं घुरंदे अखियुनि मां लुड़क हारींदे रात गुज़ारे सुबुह कयो आ। जॾहिं सुबुह थियो आ लश्कर इस्लाम जे सालार उथी ऐलान कयो आ। ओ उन दरिया खे मुखातिब थी चवे थो ओ दरिया ओ दरिया ओ दजले जा दरिया अॼु मुस्तफा जे गुलामनि खे रस्तो ॾे। अज असांजो रस्तो न रोक जाए अज असांजी वाट न रोक जाए मता क़यामत जे दिहाड़े में असां तुंहिंजे ला दिलबर मोहम्मद वटि न त दाही थींदासीं। उन दरिया के खिताब करे उन सिपह सालार पंहिंजो घोड़ो दरिया में हकलियो आ। लश्कर के चई जीअं मुंहिंजो घोड़ो हले तव्हां बि पंहिंजा सभु घोड़ा दरिया में लाहिजो। अल्लाह अल्लाह जेॾी महिल सालार आज़म जो घोड़ो दरिया में हलियो आ त उन जे पाणी हिकिड़ो हेॾे हलियो वियो ॿियो होॾे हलियो वियो विच में दरिया सुकी वियो। घोड़नि जे पेरनि में जे सुंबन मजा धूड़ पई उडाने। काफर पहिरियों मोर्चा ठाहियूं वेठा हुया तीर अंदाज वेठा हुया त मुसलमान जो लश्कर ईंदो त उन्हनि खे तीर हणी ते दरिया में ख़तम कंदासीं। हुननि जो ॾिठो त हेॾो वॾो लश्कर दरिया में जो धूड़ उॾारींदो थो अचे। हाय 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 यकी पैदा करे नादा यकी पैदा करे नादा यकी से हाथ आती है वो सुल्तानी के जिसके सामने झुकती है शहनशाही। अल्लाह अल्लाह जब दिल में यकीन वारी दौलत हुजे तो मुस्तफा जा शेर हर जाए ते सोभारा। पूरो लश्कर जेॾी महिल दरिया में काहे पियो आहे ऐं घोड़नि जे सुंबन मजा धूड़ थी उॾा में काफ़रनि ॾिठो त मार हेल कहिड़ी फौज थी अचे जेके पाणीअ में जो धूड़ उॾा में उॾारींदा था अचनि भली हिननि सां असांजी जंग कोन थींदी। मुसलमाननि जो पूरो लश्कर उकरी पार सलामत काफ़र भॼी मैदान छॾे विया ऐं जेॾी महिल ॿाहिरि पार पहुता त उन सिपह सालार चयो त ॿियो ख़बर सभई सलामत पहुतो या को रहिजी वियो चयोसीं सभु पहुची वियासीं भला का शइ त दरिया में कोन किरी आहे। हिकिड़े साहबी चयोसीं मुंहिंजो काठ जो प्यालो किरी पियो। छा अबा पाणी वहंदड़ में जे काठ जो प्यालो किरे त लुड़ी वञे। हा त हीअं जेॾी महिल लश्कर उकरी पार थियो त दरिया वहण लॻो रवानी सां त उन सिपह सालार दरिया के मुखातिब थी चयो त ओ दरिया मुस्तफा जे गुलाम जो प्यालो किरी पियो आहे असांजो प्यालो जल्दी वापस कर। खुदा जो कसम तारीख़ूं खोले ॾिसो त ईअं पाणी जो वकड़ थियो आहे उहो प्यालो
पानी जी छोलियूं उबतियूं वहण लॻियूं आहिनि उहो प्याले खे धिकींदियूं जिते किनारे ते बीठा हुजनि उहो पाणी जी हीअं लहर मथे उथी आहे प्यालो अचे हिननि जे पेरनि में ईमान जी दौलत हुजे महबूब जे दर जी गुलामी हुजे पोइ ॾिस त रब जी मदद थिए थी या नथी बाक़ी घर घर में अॼु लॻी पई आहे डिश ईमान अचे त अचे किथां ये डिश लानत जो टोकरो टंगियो पियो आहे घर घर जे मथां निमाज़ कोन्हे रोज़ो कोन्हे मस्जिदूं वैरान होटल ते शाम जो ॾिस त माण्हू घणा आहिनि या मस्जिद में घणा आहिनि यादि रखजांइ ओ मुसलमान अल्लाह वटि ज़रूर पेश थियणो अरे या दौलत कम न ईंदई ये पैसा कम न ईंदई ये मिल्कियतूं ऐं जागीरूं कम न ईंदई जे कम ईंदई त मदीने वारे आका जे दर जी गुलामी करे सरकार फरमाइनि था कुरान मजीद में रब फरमाता वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला ज़िना के वेझो न वञो जो ज़िना तमाम बुरो फेल ऐं बुछड़ी वाट आहे अॼु असां मुसलमाननि में टे ॻाल्हियूं आम थी वियूं टे ॻाल्हियूं आम थी वियूं जेके अॼुकल्ह को गुनाह ई नथो सम्झी हिकिड़ो असांजे मुआशरे में ज़िना घणी थी वई आहे रब शल बाज करे अल्लाह शल रहम करे साईं फरमाइनि था त जंहिं क़ौम में ज़िना घणी थी वञे उन में तरह तरह जूं बीमारियूं रब मुसलत करे छॾींदो आहे अॼु हिकिड़े माण्हू मूंखे दुआ पे घुराई दुआ घुरो अॼु मुझे घर में 7 भाती आहिनि 7 खे हेपाटाइटिस बी थी वई आहे हली कराची विया आहियूं उन्हनि जवाब ॾेई छॾिया हिन जी का बि इलाज कोन्हे दवा कोन्हे का हेपाटाइटिस बी अॼु खां 2 साल अॻु में असां इहा ॿुधी कोन हुई थी बीमारी त आहे कहिड़ी शइ अहिड़ी बीमारी लॻी आहे जंहिंजो कोई इलाज ई नथो थिए हिकिड़े घर में 8 भाती बि हिन बीमारी में मुब्तला आहिनि अरे या अमलनि जी शामत न आहे त ॿियो छा आहे डॉक्टरनि वटि वञी अखियुनि जी अस्पताल में ॾिस त मार मुल्क ई कोन थो वरी जे अचो चमड़ी जे अस्पताल में त ॾिस त मुल्क ई सॼो इन बीमारी में वरी अचो गिद्दू बदर में त मुल्क ई सॼो को चरियो आहे बीमारियूं आम थी वियूं छो छाजे करे अरे क़ुरान असांजे घर में रखियो आहे जेको क़ुरान शफ़ा जो मजमूओ आहे शफ़ा नहीं रहमत नहीं बरकतुनि जो मजमूओ बि असांजे घर में हुजे बीमार हुजूं ज़िनाऊं आम थी वियूं ऐं ॿियो शराब आम थी वियो आहे शराब आम थी वियो आहे ॻोठनि में ॿहराड़ियुनि में जिथे 2 घर वेठा आहिनि कोली बि बिरदा खबीज़ इहे बि ठाहियूं वेठा आहिनि नालो वाणियुनि जो आहे पीअनि मुस्लमान था वेठा सरकार फरमाइनि था त जॾहिं मुंहिंजी क़ौम में ॻाइण वारियूं औरतूं घणियूं थींदियूं शराब घणो थींदो पोइ शराब पी ऐं ज़िनाऊं कंदा बुरायूं कंदा पोइ हीअं शराब पी ॻाए वॼाए सुम्हंदा इंसान हूंदा उथंदा त उन्हनि जूं सूरतूं बदिलजी वेंदियूं अल्लाह शल बाज करे रब शल असांजा ऐब न उघाड़ा करे साईं फरमाइनि था जेको ज़िना करे थो उनखे रब 3 सज़ाऊं दुनिया में ॾींदो 3 सज़ाऊं आख़िरत में ॾींदो हिकिड़ो ज़िनाकार माण्हू जी उमिरि घटिजी वेंदी ज़ानी जी उमिरि घटिजी वेंदी ॿियो ज़ानी जे रिज़्क जी बरकत खजी वेंदी भली लख रुपया हुजनि पैसा हुजनि ॾोकड़ हुजनि पर रिज़्क में बरकत न पवंदसि सॼो ॾींहुं परेशान पियो गुज़ारींदो हिकिड़ो माण्हू कल्ह पियो मूंखे चवे त साईं हिन ते साल ते मूंखे बोनस थो मिले त मुंहिंजी पूरी नथी पए हाणे दुआ घुरो मुंहिंजी मुश्किल टरे न त मां ख़ुदकुशी थो कयां हाणे 20,000 वारो तो ख़ुदकुशी करे ॿियो हिकिड़ो पियो चवे त मुंहिंजी 50,000 रुपया महीने जी इनकम आहे 50,000 पूरी नथी पए मुंहिंजो को पादर लाहे वठाए वठी ॿियो को तुंहिंजो इलाज ई कोन्हे हा साईं 50,000 रुपया महीने में तो कमाई त तुंहिंजी पूरी नथी पए सरकार फरमाइनि था त जंहिं ज़िनाकारी कई उनजे रिज़्क जी बरकत खजी वेंदी टियों उनजे मुंहं जो नीमक निकिरी मुंहं में उनजे रौनक न रहंदी ज़ानी माण्हू जो चेहरो ॾिसंदे
तीअं सुको मोचड़ो जीअं न ढेर ते पियो हूंदो आहे ज़िना बुछड़ो फेल आहे ऐं ॿुधो क़ुरान थो फरमाए त उतुल्लिम बअद ज़ालिक ज़नीन जॾहिं ज़िना माण्हू करे थो उन ज़िना में जो जेको ॿार पैदा थींदो गुस्ताखे रसूल में इहा जेका क़ौम पैदा थी आहे न इहा क़ौम मिली ख़ुदा जो वास्तो अथव ज़िना खां बचो इहा क़ौम न त वेंदा वधंदी ॾींहों ॾींहुं महबूब जा गुस्ताख उहे थींदा जेके पंहिंजे पीउ जो औलाद न हूंदा बदकिरदारी मझां जेको औलाद पैदा थींदो उन जे अंदर में हया न हूंदो अदब न हूंदो शर्म न हूंदो उन जे दिल में मदीने वारे आका सां बुग़्ज़ हूंदो गुस्ताखी हूंदी इहा पक निशानी आहे उन जी जो पंहिंजे पीउ जो औलाद हुजे हा त मदीने वारे साईं जे शान में कोन भौंके अरे जे पीउ जो औलाद हुजे हा त कॾहिं बि वलीअनि जे शान में गुस्ताखियूं न करे हा बगदाद वारे मुर्शिद मुहिउद्दीन जिलानी जे हक़ शान में इहे गुस्ताखियूं न करे हा पर इहो पंहिंजे लुत्फ़े पीउ जो औलाद ई न आहे दोस्ताने मोहतरम सरकार फरमाइनि था त 3 सज़ा इहा मिलंदसि उनजे चेहरे जो नूर ख़तम थी वेंदो ऐं 3 सज़ाऊं आख़िरत में मिलंदसि हिकिड़ो त जेॾी महिल ज़ानी मरंदो त अल्लाह हुनजे मथां ॾमरियल हूंदो अल्लाह हुन ते काविड़ियल हूंदो रब गुस्से में हूंदो ऐं ॿियो त बुछड़े में बुछड़ो अज़ाब ज़ानियुनि खे ॾिनो वेंदो जहन्नम जो बुछड़े में बुछड़ो बुरे में बुरो अज़ाब साड़ींदड़ ऐं जलाईंदड़ अज़ाब ज़ानियुनि खे ऐं बेनमाज़ियुनि खे हूंदो अल्लाह अकबर कबीरा सरकार फरमाइनि था मेराज वारी रात मूं ॾिठो हिकिड़ा अहिड़ियूं मूंखे शयूं कमरा नज़र आया जिन जा मुंहं सोड़ा हुया हेठि उन्हनि जा वेकराई हुई उन्हनि में ॾिठुमि त बाहियूं पियो भड़कियूं हिकिड़ा माण्हू ॾिठुमि जेकी उन्हनि में अंदरि सड़नि पिया जलनि पिया उन्हनि जूं रड़ियूं दाहूं मूं पंहिंजे कननि सां ॿुधी मूं पुछो त ही केर माण्हू आहिनि चयो वियो या रसूल अल्लाह ही उहे माण्हू आहिनि जेके बदफेली ज़िनाकारी कंदा हिकिड़ो शख़्स मुंहिंजे सोणे सरदार जी ख़िदमत में आयो अर्ज़ की या रसूल अल्लाह तव्हांजी सभु ॻाल्हि मञंदुसि जेको हुकुम ॾींदो सभु क़बूल कंदुसि बाक़ी ज़िना खां बची नथो सघां मूंखे इन कम जी इजाज़त ॾियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उनखे पंहिंजे वेझो करे फरमायो त भला जेका तो इजाज़त मूंखां घुरी आहे जंहिं कम जी छा इहो इरादो पंहिंजी माउ सां कयो अथई उहो ॾकी वियो अर्ज़ की या रसूल अल्लाह छा को पंहिंजी माउ सां अहिड़े कम जो इरादो करे सघे थो पाण फरमायो न तो सच चयो को माण्हू पंहिंजी माउ सां अहिड़ो इरादो बुराई जो कोन कंदो भला ॾे ख़बर इहो जेका मूंखां इजाज़त थो वठी इन बुराई जो इरादो पंहिंजी भेण सां कयो थो ॾिसी को पंहिंजे भेण सां इहो अहिड़ो इरादो करे सघे थो पाण फरमायो न तो सच चयो को बि पंहिंजी भेण सां अहिड़ो बुरो इरादो नथो करे सघे तव्हांजो जेकी बि वेझा वेझा रिश्ता हा नाला वठंदा विया दरअसल उनजे ज़हन में इहा ॻाल्हि पे विहारियूं त जेके जिथे तूं ज़िना कंदे ज़रूरु कंहिंजी अम्मा हूंदी ज़रूरु कंहिंजी भेण हूंदी ज़रूरु कंहिंजी न्याणी हूंदी कंहिंजी चाची हूंदी कंहिंजी मामी हूंदी जेकॾहिं तूं पंहिंजी इज़त प्यारी रखीं थो त ॿिए मुस्लमान जी बि इज़त ईअं प्यारी रखे अफू अन्निसाए अन्नास तो अफन्नास अन्निसाइकुम तव्हां ॿियनि जे ज़ालुनि मथां पाक दामनी इख्तियार कयो त रब तव्हांजे घर वारनि खे पाक दामन बणाईंदो जेको ॿिए जे नंगनि में बुराई रखंदो त उन जा पंहिंजा नंग बि सलामत मुश्किल बची सघे अरे ख़ुदा जो ख़ौफ़ रख ज़िनाकारी खां बच ओ मुंहिंजा पिरी प्यारा ऐं टियों अॼु मुस्लमाननि में मर्ज़ आम थी वियो आहे व्याज जो व्याज एॾो थी वियो आहे जो खीर भत वांगुरु चङा भला माण्हू निमाज़ बि पढ़नि था अरे तुंहिंजी निमाज़ कहिड़े कम जी सरकार फरमाइनि था जंहिंजे पेट में हराम आहे निमाज़ पढ़ंदो आहे त उहा निमाज़ मोटाए उनजे बूथ ते मलाइक वराए हणंदा आहिनि हे पलीत इहा तुंहिंजी निमाज़ रब वटि हरगिज़ मक़बूल न आहे जो निमाज़ बि पढ़ी वरी हराम बि खाईंदो अहिड़े हिकिड़ी जाइ ते वियासीं सो पिया चवनि त सही पंहिंजो हिते असांजे ॻोठ में इहो हाल आहे जो जेकॾहिं कंहिं माण्हू जे घर में मैयत पियो हुजे मैयत पियो हुजे पाड़े वारे ॾे वञे थो भाउ मूंखे 100 रुपया ॾे त मां हिन जो कफ़न वठी पंहिंजे मैयत खे दफ़नाए चए थो कोन्हे 100 रुपया मूं वटि कोन्हे
उन्हें सागे माण्हू वटि को अचे चवे त मूंखे व्याज ते 10,000 ॾे त 20,000 ॾियण जे लाइ बि तयारु। हाँ? इहो हाल अॼु मुस्लमाननि जो थियो आहे। वाणियुनि जी ॻाल्हि नथो कयां, काफ़रनि हिंदुनि जी ॻाल्हि, यहूदियुनि जी ॻाल्हि नथो कयां, पर हे मुस्लमाननि जो हाल। यादि रखो ए मुसलमानो, पंहिंजा हिलाल खाधा हराम न बनायो। सरकार फरमाइनि था त जंहिं घर में हराम जो हिकिड़ो दिरहम ईंदो आहे त उन घर मां रहमत ऐं बरकत खजी वेंदी। छा छा खजी वेंदी? छा खजी वेंदी? ॻाल्हायो, थकिजी पिया आहियो? हाँ? रहमत ऐं बरकत इन घर मां खजी वेंदी। पोइ साईं 50,000 या 20,000 खणी लख कमाई हुजे त पूरी कोन पवंदी, छो त हराम अची वियो। हराम घर में आयो, रिज़्क रोज़ी में बरकत खजी वेंदी। चओ अल्लाह अल्लाह अकबर कबीरा। मुझो सोनो अली शेर जली निंड रहे हो। इमामुल मशारिक वल मगारिब असदुल्लाहिल गालिब हजरत अली बिन अबी तालिब सब चो रज़ी अल्लाह ताला सुनो हैदरे करार घर में आयो आ। खातूने अतहर सैयदा तैयबा ताहिरा फातिमतु ज़हरा थी अर्ज करे त ए अली अजो घर में खाधे जे लाइ का बि चीज मौजूद न। हाय हाय ही उहा नबी जी न्याणी आ जो सोणो सरदार खातूने जन्नत जा हथ वठी चुमंदो आ। उहा पाक दामन नबी जी न्याणी अली जी घर दयाणी अर्ज थी करे अली अॼु टियों ॾिहाड़ो आ, घर में का बि तवण न थी आ। बचड़ा हसन ऐं हुसैन बुख ते आहिनि। ए अली उन जे लाइ खाधे जो इंतज़ाम कर। मुंहिंजे सोणे अली चयो ओ बीबी तरस मां मजदूरी करे पंहिंजे बच्चन जे लाइ हिकु धुन कुझु ज़रूर आणियां। मुंहिंजो सोनो अली वियो आहे, हैदरे करार वियो आहे। ओ पीरो ज़रा ॿुधो, ओ अली जा औलाद हेॾे निहारियो। अॼु अली जो औलाद मुरीदनि जे मथां भाड़े वेठो आहे त मुरीद ॾींदा ॾन वठूं, चंदो वठूं, उन्हनि खां गॾा ऐं लापा वठूं। अड़े न न, ए सैयद सजोरो तव्हांजो शान इहो नाहे। मुरीदनि जे दर ते हथ लंबो करण सैयद जो शान नाहे। तुंहिंजे नाने जो कमाल ॾिस, तुंहिंजे बाबे अली जो कमाल ॾिस। उहो अली शान वारो अली आहे, उहो हैदरे करार आहे। अल बिदाया वन निहाया में हाफिज इब्ने कसीर आणनि था त हज़रत अली खे हज़रत अमीर माविये ख़त लिखियो। अमीर माविये ख़त लिखियो हज़रत अली खे त मां कातिबुल वही आहियां, मां नबी सुहिणे नबी जो सालो आहियां, मां वॾे शान वारो आहियां। मुंहिंजो पीउ अबू सुफियान कुफर में सर हेॾो मूंखे रब इज़त ऐं शान ॾिनो आहे। इहो ख़त अमीर माविये जो जॾहिं मौला अली खे पहुतो आहे त हज़रत अली पंहिंजे ग़ुलाम खे फरमायो त ए ग़ुलाम इन अमीर माविये जे ख़त जो जवाब मुंहिंजे पारां लिखीस। चईं छा लिखा? साईं फरमायो त मुंहिंजो जवाब लिखीस, मुहम्मद नबी अखी वसेरी व हमज़त सैयद शुहदा अम्मी। मुहम्मद जेको नबीअनि जो सरदार आहे, उहो मुंहिंजो भाउ आहे, उहो मुंहिंजो प्यारो बिरादर आहे। ऐं शहीदनि जो सरदार अमीर हमज़ो मुंहिंजो चाचो आहे। व जाफ़र अल्लज़ी युमसी व युदही यतीरु मअल मलाइकत इब्न उम्मी। उहो इमाम जाफ़र सादिक जेको मलाइकनि सां गॾु जन्नत में उॾामी रहियो आहे, उहो जाफ़र तयार मुंहिंजो भाउ आहे। मां एॾे शान वारो आहियां। वबिन्त मुहम्मदिन सकनी व ज़ौजी मसूतुन लहमुहा बिदमी व लहमी। नबी जी न्याणी
जन्नत जी मालिकानी सैयदा फातिमा तो ज़हरा मुझी घर दयानी आ मुझी घर वारिया उन्हें जो रक्त मुझे रक्त सा मिलला उन्हें जो जिस्म मुझे जिस्म सा मिलला वबिन वसिबता अहमदन वलदा यमिनहा फअय्युकुम लहू सहमुन कसहमी नबी दा बडोटरा हसन हुसैन फातिमा मा मुंजा बच्चा हिन हाणे जवाब दियो आहे को तव्हां में जेको दावा करे मुझे हिस्से जड़ो बे कंहिंजो हिस्सो हुजे वो अली वो हैदरे करार सुनो घर में जा निकतो खातून अतर के फरमाए तो बीबी गम न कर मां पंहिंजे बच्चन जे लाइ मजदूरी करे थो चा सुनो अली निकतो हिकड़े यहूदी जे बाग में अची पानी जी मजूरी ते बीठो आ पानी जा बोका छिके यहूदी जे बाग के पानी दिनो आ ऐं उन्हें मुंहिंजो जेके खजूरूं मजदूरी जो मिलियूं उहे मजदूरी करे पसीनो हारे उहे मजूरी जूं खजूरूं पाण बि अचे खाधियूं पंहिंजे बच्चन खे बि खारायूं पोढ़ो करण पैगंबरन जी सुन्नत आ पोढ़ो करण सहाबन जी सुन्नत आ ए अली जे मञण वारो ए मौला अली जा मुरीद हो जेकरे अज हिलाल वजह जे ला मजदूरी करनी पइजी वञे त इहा बि मुझे मौला अली सुणे जी सुन्नत आ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा मुझे आका मदीने वाले ताजदार सोने अरबी शहनशाह जंहिंजे हथ में बिन्ही जहानन जे खजानन जूं कुंजूं आओ या न हाँ महबूब जे हथ में ऊती तो बेमफाती समावात वल अर्द जमीन ने आसमानन जो कुंजूं रब मुझे हथ में दई छड़ियूं एॾी शान वारो नबी पर दोस्तान मोहतरम मुने महबूब सुनन बे हिकड़ो एड़ो वक्त आयो आ जो व्यापार भी कयो आ त मजदूरी भी कई आ मुझे दिल पर नबी बकरियों भी चारियूं आहिनि अल्लाह अल्लाह हे मुझे महबूब पंहिंजे उम्मत जे लाइ सभु कुझु ॾियो त हिलाल जो पोढ़ो करण उज़ुर न कयो आर न कयो हराम खाधे खां बचो हिलाल खाधे जे लाइ जे मजदूरी करनी पवे त या बि नबी जी सुन्नत बाक़ी ये वेठा तकींदा त खुदा करे किथों को मिले आण त खाऊं घटि आहे केर बि कोन थो ॻाल्हि मशहूर मुल्ला आहिनि बाक़ी वॾेरा घटि आहिनि था ऑफिसर घटि आहिनि था पुलिस वारा घटि आहिनि था खुदा पियो ख़ैर कहे हाँ हो पियो तपेदार हिकिड़ो हुजे त हुनखे चईंदे बाबा खातो मूंखे करे ॾे 400 रुपया थो ॾियां खातो मुंहिंजो कजे 400 वठी रखे खीसे में वरी उन साॻे खाते जे लाइ वरी ॿी धुर जेका हुजे उन वरी 500 वरिते भेणा पिटिया तूं खाईंदो हिकिड़े पासे त कारो मुंहुं कर हेॾो बि वरितई वरी होॾो बि वरितई हाणे खाते वारे ॾींहं ते हो पायो त हो पियो चए त बाबा चइनि यारनि जे सदके मिड़ई पारत थई हो जो 400 ॾिनईसि न बाबा चइनि यारनि जो वास्तो थई चइंदा हा 4 यार बि अखियुनि ते पर सही 5 तन पाक जो बार बगरो आहे हुन को बि 400 वरितई हुन को हाणे 5 तन पाक जो बार गरो थी वियो हाणे छा कया माना हिननि जा 4 यार बि पैसो 5 तन बि पैसो दीन ईमान पैसे ते खपाइनि दोस्ताने मोहतरम हिलाल खाओ हिलाल रोज़ी तलब कयो जेकॾहिं असां पंहिंजे आका जे तरीक़े ते हलूं खुदा जो कसम इन जहिड़ी ॿी का बादशाही कान्हे महबूब जो तरीक़ो छॾियोसीं अॼु मुस्लमान हर जाइ ते ज़िल्लत में
जिथे ॾिसो जिह बि मुल्क में ॾिसो त मुसलमान तकलीफ़ुनि में, हर जाइ ते मुसलमाननि जे चौधारी ॿारनि ॿारे छॾियो अथनि। पर इंशाअल्लाह वक़्तु ॼाण अचण वारो आहे, इहे ॾुखियाई जा ॾींहं सदाईं कोन रहंदा। हा, इस्लाम जे मथां अहिड़ा वक़्त घणा आया आहिनि, पर इहे जेकी ये अमेरिका ऐं ये यहूदी ऐं नसारा बि ॿुधी वठनि, मुसलमाननि जो वारो बि अचण वारो आहे, महबूब जे ग़ुलामनि जो वारो बि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों, इहो महबूब जे तरीक़े ते जेको हलियो, सरकार जे सुन्नत ऐं शरीयत ते हलियो, रब फरमाए थो इनखे पंहिंजी विलायत जो ताज पाए। जॾहिं महबूब जी ग़ुलामी इख्तियार कयईं त क़ुरान ऐलान थो करे त ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न हिते ग़म न आख़िरत जो फ़िक्र, हिते बि वहवा हुते बि वहवा, जिते वेंदो अल्लाह अकबर करी। मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी ॾाढी साइण हुई, मुंहिंजी पर ॾाढी बीबी साइण वॾी बाकमाल औरत हुई, ऐं बाबा साईंजन खे किबला साईंजन खे उन ॾाढी साइण जी दुआ हुई। असांजे मुल्क में अची वियो पंहिंजो ॿोॾ अची वई, मुल्क सॼो ॿुॾी वियो हलियो, हिकिड़ो गुंदड़ो हुजे पंहिंजो साड़ियुनि जो भरियल, ॾाढी साहबा फरमायो त हिनखे मथो न खोलजो, बाक़ी हेठों लीड़े मां बिस्मिल्लाह करे पियूं कढो, मथो न खोलजो। साईं हीअं पिया उन को कढनि ऐं खाइनि, पाण खाइनि, ख़ैरात कनि, ओड़ो पाड़ो ग़रीब मिसकीन मुसाफ़िर मरण पांद रोज़ पियो निकिरे, पर गुंदड़ो ओतिरो जो ओतिरो पए। यार नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी। तो वाक़ई उन्हें अल्लाह जी बानी जो कमाल ॿुधाया थो। उन्हें औरत अल्लाह जे खुदा जे खौफ वारी बानी जे ज़बान मां लफ़्ज़ निकिता त मथो न खोलजो, बाक़ी हेठों पिया खाओ, क़यामत ताईं अन्न न खुटंदो। खुदा जो कसम, साल ताईं सॼो साल उन में अन्न खाईंदा रहिया, कन्न न खुटो। पोइ नुंहुं हुई बीबी साईं जी, उन चयो त ॾिसां बाक़ी अन्न घणो बचियो आहे, मथो खोलियईं, ॾिठईं त गुंदड़ो ओतिरो जो ओतिरो भरियो। हेतिरा मण निकिता, पर अल्लाह जी बानी जा लफ़्ज़ जेके निकिता, रब उन्हनि लफ़्ज़नि खे पियो सचो करे। ओ मुंहिंजा पिणी प्यारा, त अल्लाह खे जेको यादि करे, मदीने वारे आका जे दर जी ग़ुलामी इख्तियार करे, दुनिया में बि उहो तवंगर आहे, कब्र में बि उन जी इज़त आहे, आख़िरत में बि उहो सोभारो आहे जेको मदीने वारे आका जे दर जी ग़ुलामी। ओ मुंहिंजा पिणी प्यारा, ॿिया कम सभु छॾ, ॿिया इरादा छॾ, अॼु हिन भलारे इज्तिमा में तव्हां समूरी भलारी जमात खे अदब जा हथ ॿधी अर्ज़ कयां थो त अॼु अचो ग़रीबनि मिस्कीननि जी इज़त संभालण। सरकार उहे ई रखियो वेचारे मरे सर पिटे वियो, खाई चेर मन राज़ो ये ज़कात अहिया करने अया तई असां मैं सर मरो अल्लाह से तमस कब्र के रोशन करे। हां ओ कई रन छोड़ा बार यतीम उन्हीं जो माल रखो वने। ओ मुझा प्यारी प्यारा, ओ मुझा अजीज, ओ मुझा दादा, आऊं तव्हां सभिनी खे अपील थो कयां, मुसलमानी के नाते तव्हांखे अपील थो कयां, महबूब जे ग़ुलामी के नाते सां असां सभु मुसलमान आहियूं, असां सभु हबीब जे दर जा ग़ुलाम आहियूं। आऊं या न हथ मथे थोरो कहिड़ा ग़ुलाम आहियूं। इन नाते सां मां तव्हांखे हिकिड़ी अपील करे थो वञां, मञंदव 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 कहिड़ा कहिड़ा मञंदव? हथ मथे खणो। पंहिंजे हिलाल कमाई मां, पंहिंजे हिलाल कमाई में जा पोइ मां ईअं नथो चवां 1000 या 10,000 रुपयो हिकिड़ो बि मोहबत वारो काफ़ी,
कढंदा जुदा रखंदा वञो ॾिसो को ग़रीब आहे उनजी हली वञी मदद कर का बेवा औरत आहे उनजी मदद कर के न्याणी जो ॾाज आहे उनजी मदद कर को मिस्कीन गरीब आहे कंहिंजो बीमार आहे उनजो इलाज जे लाइ को पैसो कोन्हे वीचारो खट ते पियो उन मिस्कीन जो इलाज कयो जंहिंजा बचड़ा लंघण ते वेठा आहे कमाइण वारो हिकिड़ो तगारी खाइण वारो उहो जो गरीब पवे बच्चा किथां गुज़रजे उन्हनि मिस्कीननि जी वञी मदद करे उन्हनि ग़रीबनि जी संभाल मुंहिंजा प्यारी प्यारा मां ईअं नथो चवां त मुंहिंजे मदरसे में चंदो ॾियो या मुंहिंजे दरगाह ते न मां इहो अर्ज़ थो कयां त तव्हां पंहिंजे पाड़े जी संभाल मिस्कीननि ग़रीबनि जी संभाल ग़रीबनि जी मदद कयो मिस्कीननि खे ग़रीब समझी धिकारियो न ग़रीब समझी उन्हनि खां नफ़रत न कयो तोखे ख़बर न आहे त इहे ग़रीब रब वटि ॾाढा प्यारा जेके तूं धिकारे छॾींदो हुई न मिस्कीन जेको तूं नफ़रत जी नज़र सां ॾिसंदो हुई इहे ग़रीब रब खे ॾाढा प्यारा असांजे टंडो मोहम्मद खान पंहिंजो हैदराबाद टंडो मोहम्मद खान मातली के पासे में उतो जो माण्हू क़िबला साईं वठी आया सफ़ा पागल हो साईं के दुआ दुरूद को कयो इनके दुआ ॾियो चरियो पर फरमाए छा थियो जिसी वॾो शहर जो वॾे में वॾो वापारी इहो वॾे में वॾो वापारी करोड़पति माण्हू दुकान इन जो होलसेल जो कारोबार हूंदो हो हीअं घर में वेठो हुजे सिज लथे खां पोइ हिकिड़ो जीअं फ़क़ीर आयो दरवाज़े ते सदा ऐं वाला वास्ते ख़ैरात हे जे घर में वेठो हुजे पैसे में वरी गुरूर वॾो थींदो आकड़ ओ हीअं ॾाटे खे वरण विझी ॻाल्हाए गुरूर वॾाई तकबर हूंदो आहे दुनिया जे अंदरि हीअं कंहिंजो घर में को गैस जो चुल्हो हुजे उन ते पाणी टहिके पानी बड़के पियो सो हे जो पुछियो वो ट्रक कंदड़ पानी वो तरणी में हो या कंहिं तई में हो या छा हो वो खणंदे हीअं पेर ते हाली फ़क़ीर जे ख़ैरात त न हिकिड़ो गरम पानी जे पेरनि ते हाली पेर वीचारा सड़ी पिया फलूकड़ा थी ट्रक कंदड़ पानी मथे निहारे वो छा चई वल्ला हाल सही उहो ॾींहुं थियो हिन जो भाग टुटो काॾे वियसि दुकान काॾे बंगला काॾे जायूं काॾे मिल्कियतूं काॾे असबाब काॾे सामान हाणे इहो चरियो थियो पागल थियो हलंदो पुना मेड़ी मता करी गुमान मता करी गुमान त आओ पिता सुहागण आहिया कंबननि जो कबीर चए उते मर्द रखे जो मान हैरान जनलीला वांगुर लाद कया दादली हुयसि दोस्त जी खड़ी हल्की हार कयास त्या पोइ थियास वॾी कायारी कान जी रब बेपर बेनियाज़ साईं ओ मुंहिंजा मिठा भाइरो अल्लाह खां डिॼो ग़रीबन मिस्कीनन सां ज़ुल्म न कयो भला भलाई नथा करे सघो त ज़ुल्म त न कयो ॾियो नथा त खोयो त न हिकिड़ो बादशाह हुयो सो फ़क़ीर वटि बादशाह तमामु ज़ालिम सरकश माण्हू जाबिर माण्हू मिस्कीननि खे मारे कुटे ईज़ाए हिकिड़े फ़क़ीर वटि आयो फ़क़ीर साहिब दुआ घुरिजे फ़क़ीर दुआ घुरी अलाह तोखे हिदायत ॾींदे चईसि मूंखे को वज़ीफ़ो ॾिसियो या को इबादत ॾिसियो त मां उहा कयां बादशाह चए फ़क़ीर साईं का इबादत ॾिसियो त उहा बुज़ुर्ग फरमाए त वाह तुंहिंजे लाइ इबादत इहा आहे वञी सुम्ही पओ निंड कर आराम कर इहा तुंहिंजे लाइ इबादत चईसि इहो कीअं निंड त ग़िफ़लत आहे निंड कंदुसि त कहिड़ो फ़ाइदो आहे चए बा जेतिरी देरि निंड पियो हूंदे ओतिरी देरि माण्हू तुंहिंजे ज़ुल्म खां बचनि वेठो हूंदे पियो ईज़ाईंदे पियो ॾंगींदे न माण्हुनि खे नवां हुक्म पियो जारी कंदे उहा थोरी देरि सुम्हंदे न ग़रीबनि खे का घड़ी त सुख मिलंदो ओ मुंहिंजा पिणी प्यारा डिॼो अल्लाह जी ज़ात खां महबूब जी उम्मत जे मथां छपर ऐं छांव बणिजो ग़रीबनि जा कमकार बणिजो रब्बे ज़ुल जलाल फरमायो त फज़कुरू नेमत अल्लाह अलैहि अल्लाह जी नेमत खे यादि कयो जेका रब तव्हांजे मथां कई अल्लाह नेमत कई आहे न इज़ कुंतुम आदाअन
फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम, जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुयो पोइ अल्लाह ताला तव्हांजे दिलनि में मोहब्बत पैदा कई, तव्हांजे दिलनि में फअस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना, पोइ अल्लाह जी नेमत जे सबबो तव्हां हिक ॿिए जा भाई रखी पियो, तव्हां हिक ॿिए जा छा थी पियो। भला हिन महफ़िल वारा जो ऐलान कंदो त असां सभु पाण में भाई आहियूं, कंदो ऐलान? सिंधी मुहाजिर बलोच पंजाबी बलोच सिंधी सभई ईअं न पासे वारो हिक ॿिए में हथ मिलायो, त मां ॾिसां पंहिंजे पासे वारे सां हथ मिलायो, हर को पंहिंजे पासे वारे मुंहिंजे सां तूं मूंखे हथ में मिलायो, सभु मथे मथे हथ खणो, असां सभु पाण में भाई आहियूं। सरकार जे दर जी गुलामी इख्तियार कर, 5 वक्त नमाज़ पढ़ो, कूड़ न ॻाल्हायो, ठगी न कयो, हराम न खाओ, व्याज न खाओ, जुआ जा पैसा न वठो, न्याणियूं न खपायो, न्याणियूं बालग थियनि त उन्हनि खे उथारियो, विहारियो न, न्याणी विहारण जाइज़ न आहे। पोइ मुंहिंजा पहिरीं प्यारा सरकार जी सुन्नत ते हलण जी कोशिश कर, उमेद आहे त बेड़ा पार थी वेंदी। ॿियो ही तव्हांखे अर्ज़ गुज़ारियो वियो त ही किताब मदीनतुल मुस्तफ़ा, छा मदीनतुल मुस्तफ़ा हिन फ़कीर लिखियो आहे, हिन जो पहिरियों जिल्द अल्हम्दुलिल्लाह अची वियो। हिन किताब जे अंदर मदीने तैयबा जी तारीख़ आहे, मदीनो पाक कॾहिं आबाद थियो, कीअं आबाद थियो, कंहिं आबाद कयो, मदीने जी मिट्टी कीअं आहे, मदीने जो पाणी कीअं आहे, मदीने जूं हवाऊं कीअं आहिनि, मदीने जा रोड कीअं आहिनि, मदीने जा रस्ता कीअं आहिनि, मदीने जूं गलियूं कीअं आहिनि, मदीने में हवा कीअं लॻंदी आहे, मदीने शरीफ़ जा माण्हू कीअं आहिनि, उतो वारनि जूं आदतूं कीअं आहिनि, मदीने जा माण्हू उथंदा कीअं आहिनि, वेहंदा कीअं आहिनि, खाईंदा कीअं आहिनि, पीअंदा कीअं आहिनि, मदीने शरीफ़ जे मोहब्बत वारनि जे लाइ ही हिकिड़ो तोहफ़ो आहे। समझो था, हिन किताब जे अंदर पूरे मदीने मुनव्वरा जो बयान आहे। हिन किताब के दिल सां पढ़ंदो ॼणो मदीने पाक जो दीदार कयो। मदीने तैयबा जी मोहब्बत वारनि जे लाइ ही हिकिड़ो तोहफ़ो आहे। ऐं हिन किताब जी खूबी इहा आहे जो मूं ही किताब लिखियो मदीने शरीफ़ में, ऐं जेको मूं लिखियो आहे सरज़मीन ते वञी हर उन शइ खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी पोइ लिखियो आहे। वरी किताब लिखी पोइ सोने सरदार जी ख़िदमत में वञी पेश कई। आका ही मुंहिंजे तरफ़ां आहे, क़बूलियत तव्हांजी तरफ़ां। सो अल्हम्दुलिल्लाह हिन किताब जे लिखण खां पोइ जेॾी महिल मूं हिन खे पढ़ियो त मूंखे ईअं पियो लॻे त ॼणो मदीने शरीफ़ में मां वेठो आहियां। ऐं जेको हिन खे दिलि वजान सां पढ़ंदो मदीने तैयबा जी मोहब्बत ऐं इश्क हुन जे सीने में रब नसीब कंदो। ऐं ॿियो किताब आहे हक़नुमा। हक़नुमा किताब आहे जेको हज़रत क़िबला मुर्शिद करीम जे साहिब उर्स जे मज़ार ते असीं गॾु थिया आहियूं, उन जी ज़िंदगी जो हालात ऐं सफ़रनामो। ही किताब पढ़ण जहिड़ो आहे ऐं दिलि ऐं रूह जी ग़िज़ा आहे। ऐं आख़िरी अर्ज़ इहो त नाज़ प्रोडक्शन जे तरफ़ां इस्लामी केस्टुनि जो स्टॉल लॻल आहे। इहो ॿाहिरि उन हर इस्लामी केस्ट अहले सुन्नत जी आलिमनि गुस्ताखनि जी न, बेअदबनि जी न, महबूब जे आशिक़नि जूं केस्टूं मिलंदव। इहे वठो, ॿुधो, पंहिंजे बच्चनि खे ॿुधायो, पंहिंजो ईमान ताज़ो कयो। ऐं हिन महफ़िल में हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम साहब सुल्तानुल वाइज़ीन खे दावत हुई। मां पाण दावत अर्ज़ रखी हुई। मां साईं जे मदरसे में वियो हुउसि, साईं जन पाण मौजूदु न हुया, साईं जा बिरादर हुया ऐं साईं जो फर्ज़ंद हुयो। उन्हनि खे मूं अर्ज़ु कयो, वरी साईं खे ख़त बि लिखी छॾियुमि साईं जे मदरसे में। पोइ साईं जन वरी क़बूल फरमाई दावत। पोइ वरी फ़ोन ते मुंहिंजी गुफ़्तगू थी, पाण फरमायो त मां ईंदुसि। पोइ अॼु बि साईं सां मुंहिंजो फ़ोन ते राब्तो थियो। साईं किथे वियल हुया उत्तर पासे जे जलसे ते, हुतां मोटिया। पोइ फरमायूं त मां वञा थो क़िबला साईं पीर आगा इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह जो अल्लाह इंतकाल थी वियो। अॼु उन्हनि जे जनाज़े मुबारक में पाण फरमायो शिरकत जे लाइ वञा थो, उतां थी वापसि ईंदुसि। ख़ुदा जाने कहिड़ो सबबु थी पियो आहे। अल्लाह साईं जल शानू खेनि खे सिहत सलामत अता फरमाए। असांजे अहले सुन्नत जो नाज़ आहिनि, मुनाज़िरे अहले सुन्नत आहिनि। अल्लाह ताला जल शानू उन्हनि खे सिहत अता फरमाए, उन्हनि जो सायो अहले सुन्नत ते क़ाइम ऐं दाइम रखे। ऐं आख़िर में हिकु दफ़ो अलहम्द
11 दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो त हज़रत क़िबला आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह जे रूह पाक खे ईसाले सवाब कयूं जिन जो ताज़ी कल रहलत फरमाई अथनि असांजा सरमाए अहले सुन्नत हुई ऐं साईं आलिम हुजण सां गॾु सरहंदी खानवादे जे चिश्मो चिराग हुजण सां गॾु वॾी दीन जी जाखोड़ कयूं सॼी ज़िंदगी पंहिंजी इस्लाम जे लाइ अर्पे छॾियूं अल्लाह ताला जल शानू खेनि खे उनजो बहितर बदल अता फरमाए अल्लाह ताला जल शानू जे मज़ार ते लख रहमतूं वसाए ऐं असांखे इन ॻाल्हि जे लाइ तमामु दिलि खे सदमो पहुतो आहे ऐं ॾुख रसियो आहे अल्लाह ताला जल शानू को दुआ घुरूं था रब संदन जे औलाद में बरकतूं ऐं रहमतूं अता फरमाए संदन खानकाह रब क़यामत ताईं आबाद रखे आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد قل هو الله أحد اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين اللهم اهدنا فيمن هديت وعافنا فيمن عافيت وتولنا فيمن توليت وبارك لنا اللهم فيما أعطيت وقنا واصرف عنا برحمتك شر ما قضيت إنك تقضي بالحق ولا يقضى عليك فإنه لا يئز من عاديت ولا يذل من واليت لك الحمد على ما قضيت ولك الشكر على ما أعطيت نستغفرك اللهم من جميع الذنوب والخطايا ونتوب إليك या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा असांजो ख़ताऊं दरगुज़र फरमा पंहिंजी मोहब्बत पंहिंजो इश्क़ अता फरमा करीम रब तू असांजा हथड़ा ख़ाली न मोटा तोखे तुंहिंजे मदीने वारे महबूब जो वास्तो मदीने वारे सोने दिलबर मोहम्मद करीम जे सदके मुंहिंजा मौला महबूब जे अहले बैत निज़ामन जे सदके सहाबा किरामन जे सदके मौला हुजूर जे उम्मत जे जमी औलिया किराम जे सदके साहिब उर्स साहिब मज़ार जे सदके मुंहिंजा करीम रब असांजा थड़ा ख़ाली न मोटा बीमारनि खे शफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं हल कर करीम रब उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी या अल्लाह असांखे नफ़्स जी शर ऐं शरारतुनि खां बचा नफ़्स अम्मारे जे ज़िल्लतुनि रुसवायुनि खां बचा हवाए नफ़्स खां बचा ज़िल्लत नफ़्स खां बचा करीम रब उहे कम करा जंहिंमें मदीने वारो मीर राज़ी हुजे उहा वाट वठा जंहिं रस्ते जी पछाड़ी तुंहिंजी रज़ा ऐं जन्नत जा बाग़ आहिनि उन रस्ते खां बचा जंहिं रस्ते जी पछाड़ी तुंहिंजो ॾमर ऐं जहन्नम जूं बाहियूं आहिनि ए मुंहिंजा करीम रब असांजा छड़ा ख़ाली न मोटा असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा अंदरूनी बैरूनी ख़तरनि खां हिन मुल्क जी मुहाफ़ज़त फरमा असांजे हुक्मराननि जो इस्लाह फरमा करीम रब असांजे महबूब जी सारी उम्मत ते राज़ी थी कश्मीर जे मुसलमाननि जी मदद कर इराक जे मुसलमाननि जी मदद कर बोसीना चेचीना अफगानिस्तान जे मुसलमाननि जी मदद कर ए मुंहिंजा करीम रब महबूब जा उम्मती जिते बि तकलीफ़ जूं तकलीफ़ूं ला
सरकार जा उम्मती जेकी फौत थी विया उन्हनि जे कब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर, उन्हनि जे कब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बना, उन्हनि जे कब्रुनि खे जन्नत जो गुलो गुलज़ार बना। हे मुंहिंजा मालिक करीम हिन महफ़िल जे हाज़िरनि ग़ाइबनि सग़ीरनि कबीरनि ते राज़ी थी। या अल्लाह हिन मातली जे शहर ते पंहिंजो रहमतूं नाज़िल कर, मातली जे रिज़्क़नि रोज़ीननि में अनाजनि में मेवातुनि में बरकतूं विझ। या अल्लाह हिन महफ़िल में जेकी हाज़िर आहिनि उन्हनि सभिनी जे ॻोठनि शहरनि वस्तियुनि वाहननि ते रहमतूं बरकतूं नाज़िल कर। हुज़ूर जा उम्मती जिते रहनि था उन्हनि सभिनी ॻोठनि शहरनि ते रहमतूं बरकतूं नाज़िल कर। साईं सदाई करीम थे सिंधु सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीम। या अल्लाह असांजे मथां मेहर जा मींहं वसा, रहमत जूं बरसातूं वसा। या अल्लाह असांजे पाणी खे वरी रवानी अता कर, असांजे सिंधु खे भरपूर कर। या अल्लाह असांजे सिंधु ते जेकी धाड़ा था लॻनि तूं मुहाफ़िज़त कर। या अल्लाह असांजे सिंधु खे सदाई वहंदड़ शाद आबाद रख। या अल्लाह असांजे वतन अज़ीज़ खे शाद आबाद रख। हे मुंहिंजा करीम रब हुज़ूर जे सभिनी ग़ुलामनि ते राज़ी थी। या रसूल अल्लाह चवण वारनि जे मथां रहमतूं बरकतूं नाज़िल कर। या अल्लाह गुस्ताखनि बेअदबनि खां बचा, पंहिंजे हबीब जे दर जी ग़ुलामी नसीब कर। असां सभिनी खे मदीने जी हाज़िरी नसीब कर। सुहिणे सरदार जे गुंबद ख़दरा जे दर जी हाज़िरी नसीब कर। हे मुंहिंजा करीम रब असीं सभु तुंहिंजे दर ते मेड़ थी आया आहियूं। हिन वली बाकमाल जे उर्स मुबारक में शरीक थिया आहियूं। हिन साहिब मज़ार जी इज़त जो वास्तो थई। मुंहिंजा मौला असांजा तड़ा ख़ाली न मोटा। हिन महफ़िल में जेकी बि साइल आहिनि तन सभिनी जा सुवाल पूरा कर, तन सभिनी जे मन जूं जाइज़ मुरादूं पूरियूं कर, तन सभिनी खे शाद ऐं आबाद रख। या अल्लाह असांखे डिघी उमिरि खां बचा, पराई मुहताजी खां बचा, गैर जे हथ लंबे करण खां बचा। पंहिंजे खज़ाने मां कुशादो रिज़्क़ अता कर। जंहिंजे रोज़गार में तंगी आहे उनजी तंगी दूर कर। जे बीमार उन्हनि खे शफ़ाऊं रहमतूं बरकतूं अता कर। जंहिंजे मथां कूड़ा केस आहिनि उनजा केस फतह फरमा। या अल्लाह जंहिंजे मथां मुश्किलातूं आहिनि उनजूं मुश्किलातूं हल कर। हे मुंहिंजा जमात खे बख़्त ऐं नसीब वारो कर। हिननि सभिनी जे इज़त में, माल में, दीन में बरकतूं अता कर। करीम रब रात जो बेगाह वक्त आहे, असीं सभु तुंहिंजे दर ते मंगता बणिजी आया आहियूं। या अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे तूं भाई रात में मुंहिंजा मौला आधी रात खां पोइ तूं दुआऊं क़बूल कंदो वञी। तूं पंहिंजे माण्हुनि जूं आज़ूं इल्तिजाऊं वरनाईंदो वञी, दाहूं अघाईंदो वञी। मुंहिंजा मौला ही अज़ीम इज्तिमा, ही सगीर कबीर, ही पोड़ा, ही जवान, ही न्याणियूं, ही न्याणियूं, ही औरतूं सभु तुंहिंजे दर ते मंगता बणिजी उमेद जा हथड़ा खणी आया आहियूं। असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, असांखे पंहिंजे रहमत वासिया मां ख़ाली न वरा। तोखे वास्तो आहे तुंहिंजे उलूहियत ऐं रुबूबियत जो, तोखे वास्तो आहे तुंहिंजे वहदानियत ऐं समदियत जो, तुंहिंजे अस्माउल हुस्ना जे सदके, तुंहिंजे सिफ़ात उलिया जे सदके। मौला तोखे वास्तो आहे तुंहिंजे इस्म आज़म जो, जंहिं इस्म आज़म जे सदके तोखां जा शइ घुरी वेंदी आहे तूं ॾींदो हुई, जंहिं शइ खां पनाह घुरी वेंदी आहे तूं पनाह ॾींदो हुई। उन तुंहिंजे मख़फ़ी इस्म आज़म जो तोखे वास्तो था विझूं। पंहिंजे इस्म आज़म जे सदके अॼु हुन इज्तिमा जी तक़दीर खे तब्दील कर। अॼु असांजे मुक़द्दर खे तब्दील कर। अॼु असां हिन सख़री जमात जे मुक़द्दर खे तब्दील। तुंहिंजे जो कहिड़ी देर आहे,
तुझे खजाने में केड़ी कमी आ मौला करीम असी मंगता असी पेनू असी साहिल असी भकारी बणजी तुझे दर ते आया हूं तो के वहदहुला शरीक मनींदे तुझी वहदानियत ईमान आनींदे तुझी सखावत दा पढ़ा बुधंदे असी सब पेनू बणजी खाली झोलियूं झली वठो असांजूं खाली झोलियूं भरे दे इनजा मौला दीन दुनिया जो खैरातू अता कर दुनिया में पराई मोहताजी का बचा डिघे बीमारियों का बचा बुरे मौत का बचा मौत की सकरात वाली सख्ती का बचा कब्र के अजाब का बचा क़यामत जे पुछाने का बचा जहन्नम जे अजाबन का बचा जन्नत जा बाग बागीचा नसीब कर पंहिंजी रज़ा अता कर पंहिंजी मोहब्बत मारिफत अता कर पंहिंजे हबीब जो इश्क अता कर सोने सरदार जे सुन्नत शरीयत ते हलण जी तौफीक अता कर या अल्लाह हिन महफिल में जेकी बेनमाज उन्हनि खे निमाज़ी कर जेकी तालिब उन्हनि खे सालिह कर जेकी बदअमल उन्हनि खे नेक अमाल बना या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या रहमान या रहीम या अरहमर राहिमीन अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका ईमानन कामिला व यकीनन सादिका व रिज़्क़न वासिया व क़ल्बन ख़ाशिया व लिसानन ज़ाकिरा व बदनन साबिरा क़ल्बन ख़ाशिया तौबतन नसूहा तौबतन क़ब्लल मौत राहतन इंदल मौत रहमतन व मग़फ़िरतन बअदल मौत वल अफ़्व इंदल हिसाब वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन 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 नस्तगीथु बिरहमतिक इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका